लगी आतन अंदर सिक कढे पैसा तात लगी आतन अंदर सिक कढे पैसा जाने पाक अल्लाह एहसान अली शाह चे बेत मूं पढ़ियो मुझे भाटियो सैयद एहसान शाह ॾिसी दरवेश चए पियो उसानायत उस आशिक़ हुसैन ओ सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिलबर ॾिसी अचां दिलबर पवन था पूर मूंखे हर हर अल्लाह वो पूर मूंखे हर हर ओ सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिलबर अरे सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिलबर दिल पर पवन था पूर मूंखे हर हर अल्लाह वो पूर मूंखे हर हर अरे सिक लगी तुम यार जी वञी ॾिसी अचां दिल पर ओ सिक लगी तुम यार जी वञी ॾिसी अचां दिल पर शायर है सफर चांडियो जाम सुरे शहर जो हींअर स्टूडियो में मूंसां गॾु वेठो आहे अकबर चांडियो शागिर्द आहे ॾिसी पंहिंजे नाले में चए थो उस्ताद हुसैन ओ सोवा न लॻे जानी खे चांडियो चए सफर अल्लाह वो चांडियो चए सफर ओ सोवा न लॻे जानी खे चांडियो सफर अल्लाह वो चांडियो चए सफर ओ सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिल पर अरे सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिल पर ॾिसी अचां दिल पर पवन था पूर मूंखे हर अल्लाह वो पूर मूंखे हर ओ सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिल पर अरे सिक लगी थम यार जी वञी ॾिसी अचां दिल